पिरोसर में गैस न मिलण ख़िलाफ़ सियासी समाजी अगवान जो गैस के मेन चेक लाइन का प्रेस क्लब पिरोसर ताईं एहतजाजी मुज़ाहरो। समाजी दरियन ऐं शहरियन मंजूर सिंधी, बासित सोमरो, फैसल चौहान की अगवानी में प्ली कार्ड खणी एहतजाज किया। गैस की मेन लाइन गुजरण बावजूद शहर ऐं भरपासे में गैस न आहे। मंजूर सिंधी वफ़ाक़ी सरकार ऐं चूंडियल नुमाइंदा फौरी गैस ॾेई परेशान ख़त्म कनि। फैसल चौहान पिरोसर में गैस के मेन लाइन क्रॉस थियण बावजूद पिरोसर शहर के भरपासे के ॻोठनि के गैस न मिलण ख़िलाफ़ समाजी दरियन ऐं शहरियन ऐं इलाइक़े वासियन पारां प्ली कार्ड हथन में खणी प्रेस क्लब पिरोसर आॾो मुज़ाहरो करे गैस ॾियण जो मुतालबो आहे। आख़िर में हिन वफ़ाक़ी सरकार खे घुर कई त पिरोसर शहर ऐं भरपासे के ॻोठनि के फौरी गैस ॾिनो वञे, न त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।